मुग़लनि जे दौर हुकूमत में तैमीर थींदड़ इमारतनि में मस्जिदूं अहम जॻह वालारनि थियूं। शाहजहान मस्जिद ठट्टो उन्हनि मस्जिद में शुमार थिए थी। मस्जिद जी अदावत में रखियल उन कारीगरीअ खे ॾिसंदे एतबार नथो अचे त हीअ इमारत एतिरो निफ़ासत, कारीगरी, बहितरीन तर्ज़ो तैमीर, आला हुनरमंदी सां कीअं तैमीर कई वई। जेतोणीकि मस्जिदनि जूं दीवारनि अंदरियूं ग्राउंड छित खां बग़ैर आहे, लेकिन गर्मी जो नालो निशान नथो लॻे। उन दौर में हाणोके सीमेंट जात कारखाना हुया ई कोन। ब्लॉक टाइप सिरनि में जेको मसालो इस्तेमालु थियल आहे, उन दौर में या हिन दौर में उनखे चीरोली चयो वेंदो हुयो या चयो वेंदो आहे। पत्थर कुटे उनखे अहिड़ो सन्हो करे, न ॼाण उनमें अहिड़ो कहिड़ो केमिकल इस्तेमालु थियल आहे जो मौजूदा वक़्त में सिर त ॻरी रही आहे, लेकिन मसालो पंहिंजी मज़बूती सां क़ाइमु दाइम आहे। मस्जिद वटि बोर्ड मुताबिक़ हिन मस्जिद जी अदावत 1644 में मुग़ल शहनशाह शाहजहान शुरू कराई ऐं कमु मुकमल थियो 1647 में, यानी पूरा 3 साल। उन वक़्त जी रक़म जे हिसाब सां मस्जिद ते कुल ख़र्च अटकल 9 लाख रुपया थियो, जेका रक़म ठट्टे जी अवाम लाइ शाहजहान तोहफ़ा तौर ते अदा कई। मस्जिद जो कमु शाहजहान जे हुकूमत अबुल कासिम मीर शुरू करायो। हीअ मस्जिद दीवारनि जे अंदरि इरादे जे हिसाब सां 170 बाय 305 फुट जे हिसाब सां ठहियल आहे। मस्जिद जा कुल 100 गुंबस आहिनि, जंहिंमां 6 वॾा गुंबस बाक़ी 94 नंढा गुंबस आहिनि। चवनि था त अॼु ताईं को बि गुंबस ॻणे नाहे सघियो, या त ॻणप सां 99 गुंबस थियो वञनि या 101। वला इल्म बिल सवाब। हिन मस्जिद में जेका कारीगरी रखी वई आहे, हिकु इहा जो मस्जिद जी छित न हुअण जे करे बि पूरी मस्जिद में हर हंधि हवा पइचे थी। ॿियो त आवाज़ ख़तीब जो पहिरीं सिफ़ में बीठल निमाज़िन खे बि अहिड़ो ई ॿुधण में अचे थो, तोड़े आख़िरी सिफ़ ताईं बि अहिड़ो ई ॿुधण में अचे थो। मस्जिद खां अहिड़ा ॻाल्हि त हिन मस्जिद जी डिज़ाइन अहिड़ी त शानदार रखी वई आहे जो हिन मस्जिद खे रंग रोगन जी का बि ज़रूरत नाहे। सफ़ेद चीरोली मसाले अंदरि ब्लॉक टाइप सनीन सिरनि खे बिल्कुलु जामेट्रिकल अंदाज़ में अहिड़ी त रौनक सां ठाहियो वियो आहे जो मसाले जो सफ़ेद रंग ऐं सिरनि जो ॻाढ़ो रंग रूह खे फ़रहत ॾियनि था। वक़्त जी सितम ज़रीफ़ी ऐं सिंध जी निंदणकाई, हुकूमत जी बेध्यानी ऐं किरप्शन जी इॾोई जिते असांजे ॿियनि क़दीम आसारनि खे खाई रही आहे, उते हिन शानदार नादिर नमूने जो वजूद बि ख़तरे में आहे। हिन मस्जिद जूं सिरूं हाणे ॻरी रहियूं आहिनि। वक़्त सिर ध्यानु न ॾिनो वियो त ही नादिर नमूने वारी मस्जिद बि ज़बून हाली जो शिकार थी सघे थी।